द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 183। अॼु जा सिंधी अखर आहिनि: सूअर जो गोश्त या मुश्क, मज़बूत या ॼाठो, मैटण पीअण या चूरो करणु, घारो न मञणु, खाट या फूट, रोटी नान या मानी। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर। तीवण खाइण वक़्तु ॿार मुश्क मतिलबु ॻड़ी ऐं ज़ेरो पसंदि कंदा आहिनि। मज़बूत मुश्कुनि वारे शख़्स खे ॼाठो चइबो आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहदि घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। साई भाॼी ठाहिण वक़्तु मिलायल चणनि जी दाल खे मैटे चूरो करण सां भाॼी वधीक स्वादी बणिजे थी। वापार में कयल इक़रार न मञण वारे खे भरोसे जोॻे न लिखियो वेंदो आहे। गोवा में फुल्के जी जॻह ते डबल रोटी या नान जो वापर वधीक थींदो नज़र अचे थो। सिंधियत सुहिणी रहे।